वज़ीर आज़म इमरान ख़ान नाणे वारे वज़ीर हफ़ीज़ शेख खे हटाए छॾियो। संदसि जाइ ते हमाद अज़हर खे नाणो खातो ॾिनो वियो। वफ़ाक़ी वज़ीर शुबली फराज़ काबीना में तब्दीली जी तस्दीक़ कंदे चयो आहे त हफ़ीज़ शेख खे हटायो वियो आहे। हो हाणे नाणे वारो वज़ीर नाहे रहियो। वज़ीर आज़म नाणे खाते जे नई टीम जोड़ी आहे। हमाद अज़हर नाणे टीम जो सरबराह हूंदो। वफ़ाक़ी वज़ीर चयो त मुल्की हक़ीक़तुनि खे नज़र में रखी फ़ैसिला कया पिया वञनि। जॾहिं को नओं माण्हू ईंदो आहे त नई सोच सां ईंदो आहे। आम माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान नाणे वारे वज़ीर हफ़ीज़ शेख खे हटाए छॾियो आहे। संदसि जाइ ते हमाद अज़हर खे नाणो खातो ॾिनो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शुबली फराज़ काबीना में तब्दीली जी तस्दीक़ कंदे चयो आहे त हफ़ीज़ शेख खे हटायो वियो आहे। हू हाणे नाणे वारो वज़ीर नाहे रहियो। हुन चयो त हफ़ीज़ शेख जे मुस्तक़बिल बाबति का ख़बर नाहे। वज़ीर आज़म नाणे खाते जे नई टीम जोड़ी आहे। हमाद अज़हर नाणे टीम जो सरबराह हूंदो। वफ़ाक़ी वज़ीर चयो त मुल्की हक़ीक़तुनि खे नज़र में रखी फ़ैसिला कया पिया वञनि। जॾहिं को नओं माण्हू ईंदो आहे त नई सोच सां ईंदो आहे। आम माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वेंदो।